एक बार हिकिड़ो कलाकार हुयो, वो पंहिंजी कला ॾेखारींदो। ध्यान ॾिजो भाई, नंढो सो प्रसंग आहे न, कहानी ॾाढी सुंदर, मूंखे ॾाढी वणंदी आहे। हिकिड़ो कलाकार हुयो ॾाढो मशहूर, वो रस्ते ते रोड ते पंहिंजी कला ॾेखारींदो। हिकिड़े रस्सीअ ते हली ॾेखारींदो, पतली सी रस्सी हूंदी, उन ते उहो हली ॾेखारींदो भाई। अब वॾी ॻाल्हि इहा हुई, कला त हुन में इहा हुई कि पंहिंजो 5 साले जो पुट कंधे ते विहारे करे हलंदो। चओ हरे राम। 5 साले जो पुट पंहिंजे कंधे ते विहारे करे ऐं रस्सीअ ते हलंदो। सभु उनजी कला ॾिसंदा, गदगद थी वेंदा, उन ते खूब पैसा लुटाईंदा, खूब उनखे प्रसाद पाखरियूं सभु ॾींदा, ख़ुशि थी वेंदा। उहो बि धन्यवाद कंदो सभिनीनि जो। हिकु ॾींहुं उन हिकिड़ो सवाल पुछो। उन कलाकार, जेकी उनजी जनता ॾिसण वारी हुई, जेकी कला ॾिसण आई, जेके माण्हू इकट्ठा थिया, उन्हनि खां हिकिड़ो सवाल पुछियो कि भाउरो, मां हिकिड़ो सवाल थो पुछां, जीअं मां रस्सीअ ते हिन पासां खां हिन पासे आयो आहियां पंहिंजे पुट खे कंधे ते विहारे, त हाणे मां वापसि वञणु चाहियां थो, मां हली वेंदुमि? तव्हांखे छा थो लॻे, छा मां वापसि वञी सघां थो? माण्हुनि चयो, हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, रस्सी त उहो ई आहे, तूं हेॾां खां हेॾे हली आयो मां त हेॾां खां हेॾे बि हली वेंदे, कोई वॾी ॻाल्हि थोड़ी आहे। चई, पक तव्हांखे भरोसो आहे? माण्हुनि चयो, हा असांखे भरोसो आहे। चई, मूंखे त कोन्हे। चई, न असांखे भरोसो आहे, तूं कोई वॾी ॻाल्हि थोड़ी आहे। चई, मां पंहिंजे पुट खे विहारे करे वठंदुमि। चई, हा हा आराम सां करे वठंदे, कोई वॾी ॻाल्हि न आहे, पक भरोसो अथव? अरे पूरो भरोसो आहे। माण्हुनि चयो। त हाणे कलाकार चयो, अगरि पूरो ई भरोसो अथव त हिकु कमु कयो, मुंहिंजो पुट हटायो, पंहिंजो कोई 5 साले जो ॿार मुंहिंजे कंधे ते विहारियो। अगरि चओ था भरोसो आहे भाई कुझु न थींदो, त पोइ पंहिंजो कोई पुट विहारो मुंहिंजे कंधे ते। सभु पोइते थी विया, रामा वेली वारा आशीर्वाद भॼी विया होॾे, सभु गायब। चओ जय श्री कृष्ण। सभु गायब थी विया। उहो कलाकार खिलण लॻो, पुछीनि, भाई छो, छा थियो? हाणे त सभु पिया चओ कि भरोसो आहे, भरोसो आहे, भरोसो आहे। हाणे जॾहिं पंहिंजे पुट जी ॻाल्हि थी अचे त भरोसो कोन्हेव? हाणे बि भरोसो ॾेखारियो न भाई। हाँ, जॾहिं पाण ते मां चवां थो कोई तकलीफ़ जी ॻाल्हि कि पंहिंजो पुट विहारियो, त तव्हांखे भरोसो कोन्हे? ईअं त वॾी वॾी ॻाल्हियूं था चओ। हा भैया, पंहिंजो पुट विहार, भरोसो वरोसो सभु पंहिंजी पंहिंजी जॻह ते आहे, पर तूं पंहिंजो ई पुट विहार। असां बि त ईअं ई आहियूं, भले असां चई वठंदा आहियूं असांखे भॻवान ते भरोसो आहे, हा न। हिन महिल तव्हां खां पुछोसीं, सभिनीनि जा हथ मथे हुया, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, थोरो दुख ईंदो आहे त असां दुखी थींदा आहियूं कि न? वरी तो पुछां, हीअं कयो या हीअं कयो भाई? थोरो ई जीवन में दुख ईंदो आहे, दुखी थींदा आहियूं न। ओॾी महिल भरोसो काॾे वियो? जॾहिं भॻवान पंहिंजो पुट घुरनि था, यानी पंहिंजी कोई शइ घुरनि था, ओॾी महिल भरोसो कोन्हे। भॻवान थोरो सो कष्ट ॾेखारनि था, थोरी सी परीक्षा वठनि था, त ओॾी महिल असांजो भरोसो कोन्हे भाई। पर संत हूंदा आहिनि, जेके भक्त हूंदा आहिनि, उहे हर पल हर परिस्थितीअ में भॻवान जे भरोसे में ई हूंदा आहिनि। चओ हरे राम।